जी सामूंडी तूफ़ान सिंध तरफ़ तेज़ी सां हिन वक़्तु वधी रहियो आहे। कराची खां सामूंडी तूफ़ान 470 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते आहे। ठठोए खां जेको हिन वक़्तु सामूंडी तूफ़ान जेको आहे 460 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते पहुची वियो आहे। हिन वक़्तु जेको इहो PDMA जे तरफ़ां ऐं मेट ऑफिस जे तरफ़ां जेकी पधिराई अलर्ट जारी कयो वियो आहे, हुन में चयो वियो आहे त तूफ़ान सुभाणे सुबुह सवेर केटी बंदर सां टकराइबो, जंहिंखां पोइ 15 जून ते इहो तूफ़ान भारतीय गुजरात सां टकराईंदो। सुभाणे सुबुह जो सवेर जॾहिं केटी बंदर सां इहो तूफ़ान टकराइबो त मंझंदि जो इन जी जेकी तूफ़ान हूंदो तेज़ी अख़्तियार कंदो। मुख़्तलिफ़ जेके इलाइक़ा आहिनि ठठो, सजावल, बदीन, उनखे बि जेको आहे नुक़सान पहुचाए सघे थो। हिन वक़्तु तेज़ बरसात जो बि जेको आहे मौसमियात खाते तरफ़ां अलर्ट जारी कयो वियो आहे। तेज़ हवाउनि जो बि जेको तूफ़ानी हवाऊं आहिनि उनजो बि अलर्ट जारी कयो वियो आहे, जंहिं सबबु कराची, हैदराबाद, टंडो अलायार, मटियारी, टंडो मोहम्मद खान खे बि जेको आहे उते बरसाति ऐं तेज़ हवाउनि जो तूफ़ानी हवाउनि उन सबबु जेको आहे नुक़सान थी सघे थो। जानी ऐं माली नुक़सान जो बि अलर्ट जारी कयो वियो आहे, जंहिं करे इंतिज़ामिया खे उपाउ वठण जे हवाले सां उहो जेको आहे डायरेक्शन बि ॾिनियूं वयूं, जंहिंजे हवाले सां ऑर्डर बि जेको अलर्ट जारी कयो वियो आहे हुन में उपाउ वठण जे हवाले सां लिखियो वियो आहे। सामूंडी तूफ़ान सबबु ॾखिण सिंध जे इलाइक़नि खे इहो जेको आहे तूफ़ान मुतासिर कंदो। तूफ़ान कराची ऐं ठटे तरफ़ हिन वक़्तु तेज़ी सां वधी रहियो आहे। समुंड में जेको तूफ़ान आहे उन जी रफ़्तार 160 खां 180 किलोमीटर फ़ी कलाक आहे। सामूंडी तूफ़ान जूं शोलियूं हिन वक़्तु जेको मौसमियात खाते अपडेट कयो आहे लेटेस्ट, उन तहत 8 खां 12 फुट बुलंदी ते आहिनि। 13 खां 17 जून ते तूफ़ानी जेके बरसातुनि ऐं हवाउनि सबबु ठठो, सजावल, बदीन, थरपाकर, मीरपुर ख़ास ऐं उमरकोट मुतासिर थींदा। 14 खां 16 जून ताईं कराची ऐं हैदराबाद रीजन में मिटी वारो तूफ़ान ऐं बरसाति बि ईंदी। टंडो मोहम्मद खान, टंडो अलायार, मटियारी, सांगड़, शहीद बेनज़ीराबाद में बि तेज़ बरसातुनि ऐं हवाउनि सबबु जेको आहे उहो इहे जेको इलाइक़ा मुतासिर थी सघनि पिया। लाॻापियल इलाइक़नि में कचनि घरनि खे नुक़सानु थींदो ऐं सोलर पैनल बि जेको मुतासिर थींदा, जंहिं सबबु डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन खे बिल बोर्ड, सोलर पैनल जा जेके सिस्टम लॻियल आहिनि उनखे जेको आहे फौरी तौर ते लाहिण जे हवाले सां अमल दरामद करण जी हिदायतूं जारी कयूं आहिनि। जी